रोशनी पिरोम जी जी मुंहिंजा साईं ही रोशनी पिरोम इज़त माब सरदार नादिर अकमल लगारी खान तरफ़ां ऐं सरदार दादा मीर अकमल खान लगारी तरफ़ां ॾिनो वियो आहे जो पंहिंजे ख़र्च ते ही असांजे PS19 जी अवाम ऐं ॻोठनि लाइ हिकिड़ो तोहफ़ो आहे, गिफ्ट आहे। हिन में कंहिं सरकार या कंहिं यूसी कंहिं ज़िले या कंहिं ॿिए जो को बि हिसो कोन्हे। सरदार साहिबनि पंहिंजे तरफ़ां पाण ॾिनो आहे। नाहे फर्दी घरनि जे लाइ असां कोन था ॾियूं, ॻोठनि जे लाइ। इहे ॻोठनि जे घटियुनि में फस्ट आवर पहिरियों मस्जिद, पोइ ॻोठ जा मेन चौक, पोइ घटियूं, इहे टे उते उसूल अपनाया आहिनि। उन तहत असां वञूं पिया। जो असां रोशनी प्रोग्राम जा लाइट सिस्टम तक़सीम कयोसीं, उते बि इहे सुवाल थिया। उन्हनि सभ खां पहिरियां सरदार साहिब जो शुक्रियो अदा कयो। मूंखे विज़िट बि करायूं त ही दड़ा या टेला जेका रेती जा हुआ, इहे उन 5 सालनि में असां आबाद कयासीं। मूंगफलियूं थियूं, इहे मूंगफलियूं पिशावर जी मेन मार्केट में दाद जे पंहिंजे खिरोई जे इलाइक़े, दाद लगारी जे इलाइक़े सां हिकिड़ो विरांट मशहूरु थी वियो हो। जो जीअं पीर साहिब एॾे यूसी लोणी में बि इहे ॻाल्हियूं असांखे मिलियूं, अहिड़े तरीक़े सां खिरोई में बि अॼु वाक़ई उन्हनि खे तकलीफ़ आहे। उन टाइम इन सिस्टम खे हलाइण जे लाइ नरली खे असां वधीक इहो करायोसीं। हाणे कुझु वाटर कोर्स जेके गैर क़ानूनी थी विया आहिनि, उन्हनि जे करे उन्हनि जो पाणी चोरी थिए थो। इहा ॻाल्हि सरदार साहिब उते ॻाल्हि कई बि आहे। इंशाअल्लाह हाणे बजट इजलास खां पोइ इन सां मिनिस्टर इरीगेशन सां सरदार साहिब जी मुलाक़ात कराए हिन मसइले खे हल कराईंदासीं। अंदर शरीफ़ अव्हांजे इलाइक़े जो पुराणो ॻोठ आहे, जेके मुख़्तलिफ़ क़ौमनि जो इहे दाद लगारी सां गॾियल आहिनि। वाक़ई वाटर सप्लाई जो तमामु मसइलो हुयो। सरदार साहिब कोशिशि करे पियो जो असां गवर्नमेंट खां का स्कीम वठूं, लेकिन उहा न मिली सघी। उन तां सरदार साहिब पंहिंजे हज़रां ही बि एज़ ए ख़ैर जे कमु सम्झी करे उन मां अॼु इहो बि ॿुधायां थो, उनजा पैसा असांजे कंहिं दोस्त वटि ॾेरकी पहुची विया आहिनि। मुंहिंजे ख़्याल में सोलरनि जो ऑर्डर बि थी वियो आहे। सिर ज़मीन ते आऊं वियुसि, उते हिकु ॿ मसइला हुआ, जंहिंजी ज़मीन हुई उहे मसइला बि असां हल कया आहिनि। मां जमात जो शुक्रियो अदा कयां थो जो उन जमात असांजो हर हंधि इस्तक़बाल कयो। 14-15 प्रोग्राम हुआ, वॾी तादाद में जमाती दोस्त गॾु थिया। ऐं शुक्रियो कयां थो मोहतरम इलियास फ़क़ीर साहिब जो। हुन असांजो नालो ॿुधी करे, असांखे ख़बर न हुई जो फ़क़ीर साहिबु आयल आहिनि, हुन असांजो इंतज़ारु कयो। हुन सां बि मुलाक़ात असांजी थी। साईं मुंहिंजा इहा हिकिड़ी ग़लतफ़हमी थी ही, कंहिं असांजे लगारी हाउस में ई लिखियो हो कि 5 करोड़ ॾिना विया आहिनि। कॾहिं का शइ न आहे। 5 करोड़ जूं स्कीमूं आहिनि, स्कीमूं ॾिनियूं वियूं आहिनि। उन स्कीम जो मतिलबु आहे 5 करोड़ जूं स्कीमूं, जिथे लगारी सरदार साहिब लगारी हाउस में दोस्तनि खे, जमात वारनि खे घुरायो, उते हुननि कुझु नाला ॾिना। उन में इहो आहे जो फंड जेको हाणे आयो आहे जून खां पहिरियां, तमामु थोरो कमु आहे। अहिड़े नमूने दाद लगारी खे बि ईअं 5 करोड़ जूं स्कीम आहिनि। कींजोर की बि आहिनि, न स्कीमा मंज़ूर थी अची उते 3 पॉइंटनि ते कमु हले थो स्कूलनि जे। हिकिड़ो वञी ॾिठो मां, जेको विज़िट बि कयोमि DSP साहिब जे ॻोठ गुलाम मोहम्मद, उते स्कूल में हले पियो। दूल्हे महार में पंहिंजो अता मोहम्मद वॾेरे वटि कमु हले पियो। हिकिड़ो मूंखे ॿी जाइ ते ॿुधायूं इहे हलनि था। अलीगौर ख़ान मार साहिबु हुजे, सरदार नादिर अकमल लगारी हुजे, सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड साहिबु हुजे, इन्हनि हुकूमती सतह ते कोशिशि की आहे, उहे फंड असांखे न मिली सघिया आहिनि। पर अफ़सोस सां चवणो पए थो, जॾहिं महीने खां पहिरियां मां हिते आयुसि, मां हितां जे कुझु समाजी दोस्तनि, हुसन जाम फता समेजो, मुंहिंजी दावत कई। मां उनखां बि इहो सुवालु कयो, मुंहिंजो साईं एतिरा वॾा प्रोजेक्ट लॻी विया आहिनि ऐं ॿिया लॻनि था पिया डिस्काउंट जी शिकल में। असां इहो मुतालबो उन्हनि जे अॻु में रखूं आहे, असांजो खेंजू खां वठी कड़ी चाकर ताईं असांखे मिठो पाणी पहुचाइनि, रोडनि जूं सहूलियतां पहुचाइनि, हेल्थ सेंटर असांखे खोलनि, मियारी स्कूल। इहे इन्हनि कंपनियुनि जे अॻूं का वॾी ॻाल्हि न हुई। इन्हनि वटि अॼु ख़ुदि अवामी फंड आहिनि। का बि रिथा जंहिं इलाइक़े में अचे थी पई, ईअं माड़ी गैस पहिरियों आई, अव्हांखे ख़बर आहे, हुननि पैसा ॾिना। कुझु आया, कुझु पहिरियों थिया, कुझु हाणे थिया। अहिड़े नमूने वरी हाणे डिस्काउंट आई, उनमें अरबनि रुपयनि जो अवामी फलाह जे लाइ फंड हूंदो आहे। इन फंड जो मुतालबो कंहिं दोस्त बि कोन कयो। इंशाअल्लाह ताला हिन शइ खे बि असां उजागर कयूं था। इन सतह ते मां इन कंपनियुनि खां, एतिरा पावर प्लांट आहिनि, एतिरियूं मिलां आहिनि, ऐं घोटकी कराची खां बाद पूरे पाकिस्तान में 2 नंबर डिस्ट्रिक्ट आहे जेको GDP फंड वफ़ाक़ में टैक्स जी सूरत में पैसा जमा करे थो। उन जा 50% ई असांखे ॾियनि। असांजो इहे 2 मसइला आहिनि, हेल्थ जो मसइलो आहे, पाणी पीअण जो मसइलो आहे। वाक़ई फील्ड में मां घुमियो आहियां। इलेक्शन खां वधीक वर्क सतह ते असांखे
रोशनी प्रोग्राम तहत ॻोठनि में विया आहियूं। इहा ई दां ही समय मरीज़ थी विया आहिनि माण्हू, पाणी आहे कोन, इंतिहाई ज़हरीलो पाणी आहे। अवेस ख़ान वफ़ाक़ी मिनिस्टर वापदा कुझु ॻाल्हियूं उनखां मनायूं था ने। ट्रांसफार्मर कुझु शहरनि में आया आहिनि, जीअं अवां जी ही मेन लाइन मीरपुर माथेले खां वठी जेतिरे ताईं दाद लगारी फीडर वञे थो, इन जी मरम्मत थी ही। विच में कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं चोरी बि थियूं, तारूं उन ते बि एक्शन थिया, वरी लॻियूं। इंशाअल्लाह ताला सरदार साहब ॿाहिरि बजट इजलास खां पोइ ॾैरकी जीअं ईंदा, इस्लामाबाद सिर्फ़ु इन ई कम जे लाइ सरदार साहब खे उते वठी वेंदासूं, वफ़ाक़ी मिनिस्टर खां मिलाए करे। अहिड़े क़िस्म जूं असां जीअं ॾैरकी खां लाइन वञे थी गाबर जे तरफ़ां ADPP प्रोग्राम आहे, जंहिं तहत मुख़्तलिफ़ यूसनि खे सरदार साहब विरहाए ॾिना आहिनि 5-5 करोड़ रुपया, जंहिंजूं स्कीमूं दाद में वेठा आहियूं। दाद जो नालो खणंदासूं। दाद लगारी शहर में पावर प्लांट खां ही रोड जो कमु शुरू कयो था ने, बाक़ाइदा शुरू बजट खां पोइ थींदो। शहर खां पोइ पंहिंजो छांदण जे तरफ़ ही थिए थो। मेन प्राइमरी स्कूल खां वठी बख्शापुर अवां जे माल ताईं नाली जो कमु सुबुह परीं ताईं ही शुरू कंदा इंशाअल्लाह ताला। उनखां पोइ वाश प्रोग्राम आहे, उनमें हर ॻोठ में असां टफ टेलनि जा प्रोग्राम ॾियूं था पिया, उन वाश प्रोग्राम तहत उहे बि शुरू थींदा। उमेद कयूं था असां पंहिंजी सिंध हुकूमत खां ज़रूरु असांजे MNA MPs खे अॻे डिस्ट्रिक्ट घोटकी वारनि खे नज़रअंदाज कयो वियो आहे, हाणे उहे ज़रूरु फंड ॾींदा। उन्हनि फंड तहत बि असां अवामी सतह ते हिकिड़ो प्रोग्राम करे